जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। अज 23 रमज़ानुल मुबारक है। साईं ADPP मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे ईसाले सवाब ख़ातिर लख सलवात पढ़ी थसे। ओ मौला लख सलवात जे सदके रोज़ेदारनि जी इफ्तारी जे सदके ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो नसीब फरमा। ओ मौला ए करीम अॼो को साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं जो अब्दुल रहीम डॉक्टर अब्दुल रहीम साईं जो अमीर अली साईं जो फ़कीर मोहम्मद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला हिन घराने के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मुंहिंजा करीम रब तोखे वास्तो वा अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो ऐं सानिए ज़हरा जो वास्तो थी अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद कर। ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद कर। ईरान जे दुश्मन अमेरिका ऐं इसराइल के निस्तो नाबूद फरमा। नेतन्याहू ऐं ट्रंप ॿई गरक थी इन्हनि खे गरक कर मौला इन्हनि खे गरक कर। कुत्ते जे मौत इहे मरी वञनि अॾिया दुआ क़बूल फरमा। ओ मौला जेको बि इस्लाम जो ऐं ईरान जो दुश्मन आहे उनखे निस्तो नाबूद फरमा। अॼु जेके बि दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो ता। खुशदिल साईं खे खुशदिल साईं जे सभिनी पुटनि खे अमड़ियुनि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। गुलज़ार अली साईं जा हाजी पहवर साईं जा शान खान सुमरो साईं जा जुमिला जेके बि दुआ जा हथ खयूं वेठा असां सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला असांजे सभिनी जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। अली असगर जो वास्तो थी या मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। नारे हैदरी।